वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल द पोस्ट पोलानीस। कहिड़ो हाल आहे? उम्मीद कयूं था त तव्हां खैर ख़ैरियत सां हूंदव। अॼु आहे दिवाली जो पहिरियों ॾींहुं। अॻिते तव्हां ॾिसो न, हाणे पाण सां तव्हांखे सभु कुझु उते ॿुधाए छॾंदासीं, पोइ ॾिसंदा छा वे। हलो 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 ॾिसो। अॼु ॾींहं जी असांजी शुरूआत कुझु हिन तरह सां थी त मुंहिंजी हिकु स्टूडेंट आई हुई मूंखां मेहंदी हणाइण, ऐं उनखां पोइ मुंहिंजो ॿियूं स्टूडेंट आयूं मूंखां हेयर कट करवाइण। असांखे ॾाढी सुठी लॻी। तव्हां लॻो बि प्यारा था। थैंक यू। लव यू टू। शुक्र इहो त उन्हनि खे पंहिंजो न्यू लुक तमामु घणो पसंदि आयो। उनखां पोइ असां सभु लॻी वियासीं सफ़ाई ते, कमकार ते, ऐं शाम जो वक़्तु थी वियो त असां पंहिंजी कज़न आस्था सां ॻाल्हायोसीं। उनखां पोइ मुंहिंजूं ॿियूं स्टूडेंट आयूं मूंखे दिवाली जी विश करणु, मूंसां मिलणु। उहे ॿई बि तमामु घणियूं क्यूट लॻनि पियूं। ऐं एतिरे में वरी कॉल अची वई कशिश जी। सभिनी कशिश सां ॻाल्हायोसीं ऐं कशिश ॾाढी प्यारी लॻी पई। असां त अञा ताईं भूतणी हालत में वेठा हुयासीं। त सभ खां पहिरीं इहो ख़्यालु आयो त रंगोली ठाहींदासीं, उनखां पोइ असां तयारु थींदासीं। फरमायो भेण। सुबुह पोइ एॾो कमु करे त की रंगोली ठाही न थिए पई। मम्मी चए पई ठाह बि न। सही में पर ठहिणी त हिननि जे करे थोरी कोई सिंपल हले पई। इहा अञा ठाहे थी, मूंखे ॾींदी बि न आहे। मुंहिंजी हेल्प कराए सघां थी ईअं। हिकिड़ी माई हुई असांजे ॾेरकी में, उहा चवंदी नेम आहे पोइ हाणे मां पंहिंजी हेल्प करण लॻी चवंदमि हेल्प 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 आहे हेल्प गुडी हेल्प आहे हेल्प आहे हेल्प आहे हेल्प आहे खपे हेल्प हेल्प आहे हेल्प आहे सॉरी इन रंगोली ख़राब करे छॾियांसीं हेल्प हेल्प जी चक्कर में। मां लॻी ठाहियां। अॼु असां डस्टिंग कई आहे, सभु कमु पाण कयो आहे। कमु वारी माई धोखो ॾेई वई आहे। मां हूअं बि कहिड़ो ख़ासि कमु कंदी थी, वरी कमु वारी माई धोखो ॾेई वई आहे। अॼु तो मम्मी खणंदी चढ़ा बर्तन, पर अॼु मम्मी असांजो हाल बेहाल करायो आहे। सॼो घर डस्टिंग, बाथरूम, झाड़ू, पोचो, पर छत ॾिसो थी ॿरे थी वई। इहे सभु असांजी महिरबानी। असांजी महिरबानी। आज सुबुह को कमु कया नी, मां एॾी महिनत सां वॾा कया, सारा भञी पिया नी। कटे न भेण को ॿियो छा बि न कटाईंदा थी बेकली। अड़े ईंदा आहिनि, वॾा न कटाईंदा आहिनि, नंढा ईंदा आहिनि। हेल्प आहे हेल्प आहे हेल्प 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 आहे। अॼु सारो ॾींहुं असां एॾो कमु कयो आहे। इन जे लाइ हाणे असां लाइ मम्मी ठाहे थी सिंधियुनि जी बेस्ट चांहि कोकी। मुंहिंजे हथ जी कोई चांहि पीए दीवानो थी वञे। हा न मम्मी जो चांहि जो मुंहिंजो न चांहि जो भली टकेनी आहे। मां भली चांहि ॾाढी 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 भली टकेनी आहे। तमामु सुठी। मुंहिंजे हथनि में कमाल आहे। हिकु दफ़ो पीए वरी बार बार पीए। हा बार बार पीए, ख़्वाहिश न करे माना बार बार पीए। सुठी हूंदी आहे मुंहिंजे हथनि जी चांहि। हिकिड़ो माण्हू सुञाणंदा आहियूं, उहो एॾी मस्तु चांहि टकाईंदो आहे, मुंहिंजो नालो नथा खणी सघूं। वन दिवाली जा पटाखा ॿुधो था? ठा ठा वेठे वेठे आवाज़ अचनि था। जी 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 जूते चप्पल सब अची ऑलमोस्ट डन। कुछ करांस या न सिंपल प्यारी लग रही, एलिगेंट जस्ट लाइक मी। एलिगेंट जस्ट लाइक मी। कपिड़ो भी मां कहीं रंग भी मां कहीं सब मां कयो, छोड़ो हथ लाया अथई। क्रेडिट गोस टू मी। वठो भेण कपिड़ो। पप्पा चाय मिठी पींदा में फिकी? नॉर्मल। ठीक है। वॾा तो जाए एॾा कमर ताईं वार नहीं जो तुंहिंजा वार जली वेंदा। ॾीआ ॿारनि बि नथा अचेसि बेअक्ली। जल्दी कर छोरी, उन ॾींहं खे हेठि न कर, हारजी वेंदई तेल। फाइनली बुछड़ी हालत मां असां पंहिंजी हालत हाणे सुधारे छॾीसीं, तयारु थिया आहियूं। हाणे असां कंदासीं पूजा। हिते मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी वञा त ॾियारी वारे ॾींहुं लक्ष्मी माता ऐं गणेश भॻवान जी आरती कबी आहे। पाठ पूजा करण खां पोइ हाणे असां सभु वञूं था पंहिंजी दादी ऐं पंहिंजी बुआ वारनि जे घर। असां हिंदुनि में उहा ई मान्यता आहे त न्याणियुनि जे घर कॾहिं बि ख़ाली हथ न वेहबो आहे। पर दिवाली वारे ॾींहुं ख़ासि करे हर साल मम्मी पापा न्याणियुनि जे लाइ सूखड़ी पाखड़ी वग़ैरह खणी हलंदा आहिनि, ऐं प्लस वॾा ख़र्ची ॾींदा आहिनि नंढनि खे, ऐं नंढा वॾनि खां ख़र्ची वठंदा आहिनि। असां रवाना थियूं ई पिया त धरा मूंखे चयो त बाबा हे ॾिस, सभु खां नंढे थियण जो फ़ाइदो इहो आहे त मामा कीअं कंचू खे ख़र्ची था ॾियनि, उहो बि पाण सॾे करे। कंचू ने किसी से खर्ची ले ली। मैंने ऊपर से वीडियो रिकॉर्ड की है। मम्मी तो कह रही वरी उर्दू कंचू के खर्ची वरती और मामा तो रिकॉर्ड कर छॾी।
तनिष्का प्रिंसेस जे लाइ असां एॾी देरि वेट कयो उहा बैग खणी हाणे आई आहे घंटो बैग खणण वई असां करूं आहिनि देरि पोइ ॾिसो आहे सब्जी रेडियूं करे जल्दी करो हिननि खे कोई कुझु नथो खिलंदे ॻाल्हाईंदे असां पुॼी विया आहियूं पंहिंजी दादीअ जे घर हाणे हाणे ॿुधायो छा थियो ॻाल्हि ॿुधायो ओके खणे न खणे हाणे ॿुधा हा हे सखी छोकिरी आहे असांजी सखी छोकिरी आहे हे मना करे थी वॾी आहे न आहे बि सभिनि खां वॾी बि गुॾी आहे सभिनि खां वॾी बि गुॾी आहे गुॾी खणे त छा आहे हा हे बुखी आहे मना करे पई तू बुखी आहे हा हे बुखी है सखी हिकु बुखी हिकु सखी गलती से भी बोल दिया ना तो ये मुझे जिंदा नहीं छोड़ने वाली है। अच्छा पकड़ी हुई है छोकरी पकड़ी हुई है आपको ब्लॉग में है ना हाय यू सिस्टर सिंग्स इन वैसे है सखिया एक सखी को क्या है अच्छा ये फुलझड़ी दिखा रही है मुझे लगा पता नहीं क्या आँख में मुझे दिया अच्छा फुलझड़ी दिखाई पे आँख में हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली 5 लाख सोना दी बंद हो दिया कर सोजो हाँ पैसे मिल गए सिस्टम नॉट अपग्रेड इतने पैसे में खुश हो रहे हैं वो चयो सिस्टम नॉट अपग्रेड चाचू की बेटी खुद चाचू दी पाण चवे थी इतने कम पैसे आना से छा करूं हाणे जेतरी जई दिल असा के घुरी तंदा सी जेको जेतरो मां लेस खाई वठम थैंक यू के बसो मिलदो है सा घर जो रिवाज है कंचू के बस गाइस अभी मैं भी ज्यादा लूंगी मां भैया मां होए हम भी लेंगे सिस्टम हम भी अपग्रेड लेंगे हम असा करे मिलदा ना तवा ट्रेन नंढा हाली तवा जेस ताईं सोरा संज थियो पो हाणे असांजो वाकई रिवाज आहे चई सघो था की 200 मिलंदा हुया पर इंसान पंहिंजी अम्मा खे चयो की अम्मा हाणे मां वॾी थी वई आहियां मूंखे ख़र्ची ज़्यादा ॾे हुन लाइ मूंखे अम्मा वधीक ॾिना आहिनि त असांजो सिस्टम 200 ते अटकियल हुयो मां वधाए छॾियो 3 2 1 गो स्मेल नाड़ी में किरी न पाऊं किरी पैसे त कन वया बा इन दफ़े सभु न वॼंदासीं वॼाए बि थोड़ा थोड़ा एॾा न वॼंदासीं दादी जे घर खां थी करे हाणे असां आया आहियूं पंहिंजी बुआ जे घर हैप्पी दिवाली ब्लैक अच्छे तौर पे बजो बहुत अच्छे तो मग बंद करे विया भई असली मेहनत मिली है हिन बहुत बंद सटनो आ खत्म हां सही है ओके हैप्पी दिवाली अबे तवा टिकटॉक गुडी दे दई दे हां अच्छा टिकटॉक थई मैं टिकटॉक थई हैप्पी दिवाली बारन संगत गुडी पे बासी रहा जोर से जेको इसमें पटाखो भी दो सही वही है बनाया बड़ा मजा आया मजा आया अभी हम जा रहे हैं पंहिंजे घर पर कनिष्का जो जेको शूज़ आहे उहो असां करे विया धोखो इन जे लाइ हाणे असां ॿ ॼणा गिटी मैन जो वेट करूं था हाणे असां रवाना थियूं था पंहिंजी बुआ जे घरां काॾे वेंदासीं इहो तव्हांखे ॿुधाईंदी दरा हाणे था पंहिंजे बड़े पप्पा जे घर बड़ी मम्मी जे घर मतलब चाचू चाची जे घर मतलब पप्पा मम्मी जे घर मतलब छा चवां मतलब वॾो मतलब ॾाॾे जे मतलब ॾाॾे जे वॾे पुट जे घर ऐं वॾी नूंहं जे घर माना मासी ऐं मासड़ बि अथव
मतलब ये माजी ऑडियंस मूंखे ॿुधंदी आहे ॿुधायो न है हे असांजे सुम्ही पिया घर वारा राति जो टाइम थी त 2:30 थी विया छोरी 3 पोइ इहो टाइम आहे कोई ॿिए जे घर वञण जो असां पंहिंजो नथी पर हैप्पी दिवाली मुंहिंजो हथ अचे थो हैप्पी दिवाली हिन दफ़े असांजी साक्षी रंगोली ठाही आहे पहिरियों चक्कर फर्स्ट टाइम जे हिसाब सां ॾाढी सुठी वरी ठाही त थी असांखे दिया बि न ईंदी आहे पई हुई असां हुनखे वञी करे वठासीं गप्पा पतो ई न लॻो असांखे लॻो आहे असां वांगुरु अधु राति ॾींहुं जाॻंदा पिया हूंदा बट वीचारी खे असां रूबरू परेशान मां किरदी पई आहे पर मोबाइल न कराए मोटर ई बंदि थी वई हाणे असां घर वञूं था बाए मिलंदाऊं सुबुह अच न गुडी छा थी नज़रत नथी मांगे किरड़ी आहे त न है मूंखे त नथी नज़रे तूं छो लॻे थी वल मारो अंधारो असां प्लेट वारा बुखार हिकु लाइट बि न नानी मथो असां गजे बि असां आई आहे हेॾो हाणे सही लॻे थी बीठी हुई मां ॾाढो बोर थी पियो सर घुमी वियो एॾो भउ थींदो आहे चिपकली को पुछो ई न